छा इहो मरियम जो पुटु न आहे? हा उहो ई आहे। माठ करियो। खुदावंद खुदा जो रूह मूं ते आहे। हुन मूंखे इन ई करे चूंडियो त ग़रीबनि खे ख़ुशख़बरी ॿुधायां। हुन मूंखे इन ई करे मोकिलियो आहे त कैदियुनि खे आज़ादी ऐं नाबीननि खे बीनाई ॾियां, मज़लूमनि खे छॾायां ऐं ऐलान करियां त उहो वक़्तु अची वियो आहे जॾहिं खुदावंद पंहिंजे माण्हुनि खे बचाईंदो। ही सुठो थो ॻाल्हाए। कलाम जो उहो हिसो अॼु पूरो थियो। अव्हां जे ॿुधंदे ई छा लिखत सची थी? ही वाइदो फ़क़ति मसीह ही पूरो करे सघे थो। असीं कीअं ॼाणूं? हुन जे लफ़्ज़नि घणनि खे हैरान करे छॾियो ऐं संदसि मौजज़नि जे करे घणनि ई ईमान आंदो। इहा ई आहे। हू वरी उहो करे पई। इहो केरु आहे? इहो नासरत शहर वारो उस्ताद आहे, ईसा। कीअं आहीं? ठीकु आहियां। मोटी हली वञ, तुंहिंजी हिते ज़रूरत न आहे। उस्ताद, हिन खे छॾे ॾियो। हिन खे ॾिसी अवी पाण खे नापाक न करियो। मरियम, ऐं ईसा नासरी, अवी असां खां छा था चाहियो? असीं ॼाणूं था अवी केरु आहियो। अवी ख़ुदा जी पाक हस्ती आहियो। माफ़ करियो। ऐं बदकार रूहो, हिन औरत मां निकिरी ॿाहिरि वञो। हू मरी वई आहे। हुन इन्ही खे मारे छॾियो आहे। हू हुनखे हथ लाहिण ते आहे। न, को पाक माण्हू अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि न कंदो। ऐं मरियम इब्राहिम जी धीअ, हू बिल्कुलु ठीकु आहे। वो जेरी आहे। इहो त मौजो आहे। ही माण्हू केरु आहे? रूह बि हुन जो हुकम मञनि था। इहो त मौजो आहे। इहो त मौजो आहे। इहो कीअं थो थी सघे? अव्हां जी महिरबानी। अव्हां जी महिरबानी। अव्हां जी महिरबानी, महिरबानी। उन ॾींहं खां वठी आउं संदसि पोइ लॻ बणियसि। मूं उहो ई करणु चाहियो थे जंहिंसां ख़ुदा ख़ुशि थिए। सालनि खां वठी आउं शर्मिंदगीअ में गुज़ारींदी हुयसि, पर ईसा मुंहिंजी इज़त खे बहाल कयो।